नाज़िन हाणे रुख कंदासीं खैरपुर वेझो ॻोठ महमूद जो रहवासी नौजवान अली मोहम्मद फुलपोटो गुम थी वियो आहे। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं खैरपुर मां खैरपुर वेझो ॻोठ महमूद जो रहवासी नौजवान अली मोहम्मद फुलपोटो गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर मां शकील जावरी खां। जी शकील, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ही खैरपुर जे शाह हुसैन थाने जी हद आहे। महमूद ॻोठ जो रहवासी नौजवान आहे अली मोहम्मद वलद ग़ुलाम शबीर फुलपोटो। ही 3 ॾींहं अॻु में जेको आहे गुम थी वियो आहे। संदसि वारसनि जो चवणु आहे त नौजवान घर में जेको आहे ताज़ियत करण जे लाइ ॿुधायो वियो हो ऐं जंहिं बाद जेको आहे हू वापसि नाहे आयो। संदसि जी जेको आहे तमामु घणी ॻोल्हा कई वई, पर उन बावजूदि हिन जो को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। हिननि अगवा जो शक ॼाणाईंदे हद जी पुलिस खे पिणु इतला कयो आहे। वारसनि पुलिस खां मुतालबो कयो आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। जी महिरबानी अव्हांजी शकील अपडेट करण लाइ।